साहिबगान अस्सलाम वालेकुम जी सिंध। वालेकुम अस्सलाम सदा जी सिंध कामरेड प्यारा कामरेड जनी अॼु स्कूल मोकल कई छा? हाँ यार तुंहिंजी भॼाई खे अस्पताल वठी वियोसि डॉक्टर वठ। छो ख़ैर ठीक कोन हुई छा भाॼी? हाँ ठीक त आहे पर असांखे उमेदगारी जो शक हो ऐं उहो बि तुंहिंजी दुआ सां कंफर्म थी वियो। अच्छा पोइ त लख लख मुबारक हुजनि जानी। लॻे थो हिकु भेरो ॿीहर वरी मिठाई खाइणी पइजी वेंदी। मिठाइयूं खोड़ प्यारा, तूं दुआ कर सभु ख़ैर थिए। अलाह भलाई कंदो कामरेड सर्वेच, तूं खुटको ई न कर, सभु ख़ैर थी वेंदो। चङो पोइ आऊं हलां थो, मूंखे थोरो कमु आहे। सदाईं आबाद हुजी। जी सदा जी। अस्सलाम अदा सुमार ख़ुशि आहियो? तबियत सही आहे? यार ॿुधो आहे त राति पुलिस कामरेड खे गिरफ़्तार करे खणी वई आहे। हाँ यार चाचे वली मोहम्मद राति उन महिल मूंखे फ़ोन कयो हो ऐं आऊं बि उन वक़्तु ई कामरेड जे घर पहुतसि। तेसीं ताईं पुलिस कामरेड खे खणी वञी चुकी हुई। वरी सुबुह साणी थाणे ते वियासीं। सूबेदार चवे पियो त असां कामरेड खे गिरफ़्तार नाहे कयो, न ई असांखे उन बारे में का ख़बर बि आहे। तव्हां त असांजी सॼी नफ़री खे सुञाणो था, जेकॾहिं हिन मां को हुजे त ॿुधायो। उन ते चाचे वली मोहम्मद बि चयो त हिन मां को बि न हो। पोइ यार कंहिं गिरफ़्तार कयो हूंदो? हीअ हद त उन थाणे जी आहे। हाँ यार असां सूबेदार खां इहो बि पुछियो हो त तव्हांजी हद मां पुलिस जी वर्दीअ में ऐं कुझु साधन कपिड़नि में ऐं पुलिस मोबाइल हिकु प्राइवेट गाॾी में हिकु शरीफ़ ऐं बेगुनाह इंसान खे खणी था वञनि। तव्हां चओ था त असांखे का ख़बर ई कोन्हे। पोइ हुन कहिड़ो जवाबु ॾिनो? सूबेदार चवे पियो त क़ानूनी तौरु कंहिं बि गिरफ़्तारी लाइ उन थाणे खे इतला लाज़मी ॾियणो हुजे थो। ऐं कामरेड जा बि घणाई दोस्त थाणे ते आया हुआ। पोइ उन्हनि चाचे वली मोहम्मद खे चयो त सुभाणे DIG ऑफिस अॻियां धरणो हणंदासीं। यार आऊं चाचे सां गॾु वेंदुसि। यार आऊं बि तोसां गॾिजी हलंदुसि। यार वॾेरे खे ख़बर पई त बेइज़ती कंदई। यार तूं बि त वञी पियो। यार मूं वॾेरे खे हर पे जो जवाबु ॾेई छॾियो आहे। थोरो कर्ज़ हो उहो मेवूं विकिणी वॾेरे खे मोटाए ॾिनमि। हीअ आख़िरी फ़सुलु आहे, लहे त जान छुटे। बाक़ी वॾेरे ॻोठु लॾे वञण जो अॻी चई छॾियो आहे ऐं मूं सोचे छॾियो आहे त हितां लॾे वञी कंहिं ॿिए हंधि वेंदो। यार मूं ते बि वॾेरे जो थोरो घणो कर्ज़ु आहे। बाबा मरूम खयो हो। बाबा मरूम जे गुज़ारे वञण खां पोइ उन कर्ज़ एवज़ मूंखे बि हार को करिणो। हाणे सोचां पियो त 2 मीहूं बीठियूं आहिनि, तो वांगुरु विकिणी पैसा मोटाए ॾियां। पर हारपो छॾींदे त मूं वांगुरु ॻोठु छॾिणो पवंदो। यार वॾेरो वधि मां वधि ॻोठ मां लॾाईंदो न, फाही त कोन ॾींदो न। अहिड़ी ग़ुलामी खां तो वांगुरु ॻोठु छॾे ई वञा सही आहे। अलाह चङी कंदो। अस्सलाम वालेकुम। जी साईं हुकुम करियो। साईं उहो वल्लू जो छोरो आहे। वल्लू खे तव्हां सुञाणंदा हूंदो। वल्लू हर इलेक्शन में ईंदड़ मौजूद माण्हू जी पियो बेइज़ती कंदो। हाणे वरी छोरो संभालणो अथसि। न साईं किथे प्राइवेट स्कूल में पढ़ाए थो, पाण यूनिवर्सिटी मां पढ़ी आयो, उन करे मिड़ी थोरो दिमाग़ ख़राबु अथसि। जी साईं पर साईं पहिरीं पाण गिरफ़्तार करायो हो कामरेड खे, पर हिन भेरे कंहिं खणायो आहे? छा तव्हांजो इन में हथु कोन्हे? पोइ कंहिं खणायो आहे? माशाअल्लाह पोइ माशाअल्लाह कामरेड खे पोइ कंहिं खणायो हूंदो? अस्सलाम वालेकुम। वालेकुम मारबा अस्सलाम। कहिड़ा हाल आहिनि? सुना यार ॾे ख़बर ॿुधो आहे कामरेड खे पुटड़ो ॼाओ आहे। हा हा यार मौला जा एहसान आहिनि, वीचारे खे पुटड़ो थी पियो ऐं कामरेड खे अलाह हयाती ॾे जे हुजे हा त केॾो ख़ुशि थिए हा। वरी बि शुक्र थियो जो चाचे वली मोहम्मद खे वारिस मिली वियो ऐं कामरेड जी घरवारी वीचारी खे सहारो मिली वियो। न्याणी जी उमिरि ई केतिरी हुई। शादी खे अञा 3 महीना मस थिया हुआ त मुड़ुसी कमजी वियसि। बसि यार निंदण को माण्हू बि न हुजे। हाँ यार चवी सच थो। अलाह संदन पुटड़े खे तंदुरुस्ती ऐं वॾी हयाती ॾे, मस मस का ख़ुशी मिली अथनि। बसि यार दुआ कर मौला कामरेड जे पुटड़े खे वॾी हयाती ॾे ऐं कामरेड बि ख़ैर सां मोटी अचे। अलाह भलाई कंदो, सभु ख़ैर थींदो। चङो हाणे आऊं हलां थो यार। बेड़ी पार अलाह ख़ुशि रखे। महिरबानी। अस्सलाम वालेकुम। ठीक है साहिब खान बाबा? अल्हम्दुलिल्लाह चाचा। यार साहिब खान हिन ॻोठ में तो अकेले जो ई सहारो हो। तूं लॾे असांखे छॾे पियो वञी। बसि चाचा ख़ुशी सां कोन पियो वञा। माइटाणा पट केरु थो छॾे।
अब्बा ॾाॾा बि हिन ॻोठ जे मुक़ाम में दफ़न थियल आहिनि। पंहिंजे वतन मां ई धरती धिकाणा थी विया आहियूं। तव्हांखे त ॿुधायो हुयमि त वॾेरे जो हुकुम आहे त ॻोठ छॾ, तंहिं करे टपड़ खणणा पवंदा। वॾेरे खे अॻे हारपे जो जवाबु ॾेई छॾियो हुयमि। हीउ आख़िरी फ़सुलु हो, इहो बि लथो। हिसाब किताब करे वांदा थियासूं। वॾेरो सोचे पियो त हीउ मूंखे पेरे पवंदो, सो इहो मूंखां कोन पियो। पोइ अबा मूं वटि हिकु प्लाट जो टुकर पियो आहे, उते अची वेह। सर्वे चला रखियो हुअमि, पर तूं बि मुंहिंजो बच्चो आहीं बाबा। बेशक चाचा, आउं बि तव्हांखे पीउ बराबरि थो सम्झां, पर हाणे वॾेरो मूंखे ॻोठ में बर्दाश्त न कंदो। तव्हां अॻी कोन वणोसि, थी न किथे फशरी। तव्हांजा वॾा वड़ मूंखे हरदम पाण सां गॾु सम्झिजो। अबा पोइ किथे सोचियो थिए रहण जो? चाचा, हू कोन्हे जावेद कामरेड वारो दोस्त, उनखे चयो अथमि शहर में मसवाड़ ते घर वठी पियो ॾे, जेसीं ताईं को बिलो थिए। जावेद हिकु सुठो छोकिरो आहे बाबा, अकेलो न छॾींदई, पर असां वटां अवेल सवेल चकर पियो हणजां। बिल्कुलु चाचा, असांजो बि केरु आहे तव्हां खां सवाइ हिन ॻोठ में। ख़ैर, तव्हां ॾियो ख़बर, कामरेड जो पुटलो ठीकु आहे, ख़ुशि आहे? शुक्र आहे बाबा, ठीकु आहे। यार, तोखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाइण ई विसरी वई। काल्ह नंढड़े जी छठी हुई, तोखे त ख़बर आहे जहिड़नि हालतनि मां गुज़रूं पिया। दिलि ई नथी चवे त का दावत कजे या कंहिंखे दावत ॾिजे। पुटले जो नालो सर्वे जो पाण अम्मा ससुई खे ॿुधाए वियो हो। तंहिं करे हुनजो ॾसियल नालो दरिया ख़ान ई रखियो आहे। चाचा, ख़ैरु आहे, आउं सम्झी सघां थो। बसि कामरेड ख़ैर सां मोटी अचे त पोइ दावतूं बि खाए बियूं। चाचा, तव्हांखे लख लख वाधायूं हुजनि। अलाह पाक दरिया ख़ान खे वॾी हयाती ऐं ख़ुशियूं ॾिए। अलाह तोखे ख़ुशि रखे, सदाईं सुखियो हुजे। जॾहिं बि वञिजे असां खां मोकिलायो पोइ वञिजे। जी हा चाचा, अव्हां सां मिली पोइ वेंदासीं। चाचा हलो न घर, ॿारनि बि चयो पिए चाचा अचे ई कोन। मौला तोखे आबाद करे। तव्हांजे वञण खां अॻु में ई असीं सभई ईंदासीं तव्हांजे घर। हाणे देरि पई थिए, मोकिलाइणी कोन्हे। चाचा, अखियुनि ते असांखे ख़ुशी थींदी जे अम्मा ससुई, चाची ऐं मुंहिंजो भाइटियो दरिया ख़ान बि तव्हां सां गॾु ईंदा त। चङो चाचा। ख़ुशि हुजे पुट, ख़ुशि हुजे, चाचा, आबाद हुजे। अलाह करे ख़ुशि हुजो चाचा। साहिबान हिकिड़ी ॾुख वारी ख़बर आहे मूंखे। हाणे ई हैदराबाद मां आकाश जो फ़ोन आयो आहे। चवे पियो त जामशोर वटां हिकु नामालूम लाशमी जो आहे, जेको सिविल अस्पताल हैदराबाद जे सर्द खाने में रखियो अथनि। ऐं आकाश बि उते पहुतो आहे। खेसि लॻे थो त उहो कामरेड सर्वेस जो लाश आहे, पर जीअं त मुंहं ते तमामु घणा धक लॻल आहिनि, तंहिं करे चङी तरह सुञाणे नथो सघे। तूं अॼु वलीमत वारनि खे वठी चौक ते अचु, ऐं तव्हांखे उते ई मिलां। यार ज़हीर, मारे छॾी, दुआ कर त इहो सच न हुजे। बसि आउं चाचे वली मोहम्मद वारनि खे वठी 5 मिंटनि में चौक ते पहुचां थो, ऐं तूं अचु जल्दी। आउं ॼण त पहुतुसि 2 मिंटनि में।
जे धरती सां इश्क खे सलाम आहे। तूं असां खां खटे वए, मूंखे तो ते फ़ख्र आहे, मूंखे तो ते फ़ख्र। जे तूं विढ़ंदे मारियो वेंदे, जे तूं विढ़ंदे मारियो वेंदे, हिन धरती तां वारियो वेंदे। दोदा तुंहिंजो साथ वेंदो, पर माण्हुनि जो वैसा न वेंदो, पर माण्हुनि जो वैसा न वेंदो।